लाड़वाइस न्यूज़ में ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे अव्हांखे सिराणी खां ख़बर ॾींदा हलूं त सिराणी जे वेझो इलाइक़े जे 14 खां मथे ॻोठनि जे पोरियत मज़दूरनि खे समाजी तंज़ीम NRSP पारां मज़दूरी कराए उन जो उजरो न ॾियण ते इलाइक़े जे ॻोठाणनि पारां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा पुड़ा पियारण खां साफ़ इनकार कंदे चयो त समाजी तंज़ीम पारां इलाइक़े जे पोरियत मज़दूरनि खे मुआवज़ो ॾिनो वञे तंहिं बैदि पोलियो पियारींदासीं। कचिन पटड़ी की मरम्मत कंदड़ मज़दूरनि खे मज़दूरी न मिलण ते 14 खां मथे ॻोठनि जे मज़दूरनि जी मज़दूरी ख़ानगी तंज़ीम NRSP कमु कराए पैसा हड़प करे वई। बोर्ड मुतासिरीन रोज़गार जी बहाली वारो प्रोग्राम कैश फार्म वर्ल्ड बैंक सिंध हुकूमत NRSP जे तावन सां मुख़्तलिफ़ ॻोठनि में कमु कराया विया, जंहिंमें 700 रुपया जे ॾियारे जे हिसाब सां 25 ॾींहं कमु करायो वियो। हितां जे रहवासियुनि मंज़ूर मल्ला, अब्दुरहमान मल्ला, हाजन घराणो, सलीम गेराणू, रमज़ान शीदी, कासम मल्ला ऐं ॿियनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त 3 महीना गुज़रण जे बावजूदि रक़म मज़दूरनि खे न मिली सघी आहे। इन्हनि मज़दूरनि में 100 खां मथे मर्द, 250 बेवा औरतूं ऐं यतीम ॿार शामिल आहिनि, जिन एहतियात तौरु ॻोठ पांडी घराणू, ॻोठ जाफ़र मल्ला, ॻोठ बसर मल्ला, ॻोठ जानी मल्ला, ॻोठ यूनस मल्ला, ॻोठ बाबू ख़ास केली, ॻोठ खुशहाल सोलंगी, ॻोठ बानू मल्ला, ॻोठ अलादीन शाह, ॻोठ अयूब ख़ास केली, ॻोठ मिसरी जत, ॻोठ मुबारक जत ऐं ॻोठ अली मोहम्मद शाह वारनि ॻोठाणनि ॿारनि खे पोलियो जा पुड़ा पियारण खां इनकार करे छॾियो आहे। इन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त जेसीं असांखे पंहिंजी महिनत ऐं पघार जे पोरे जो हक़ न मिलंदो तेसिताईं बाइकाट जारी रहंदो। रिपोर्ट फ़कीर वफ़ाई, लाड़वाइस न्यूज़ सिराणी। वॾी ख़बरुनि अपडेट लाइ विज़िट करियो लाड़वाइस न्यूज़।